अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। मुस्लिम लीग नून जी रहनुमा मरियम नवाज़ जी आमद ते नेब लाहौर जे ॿाहिरि वारो इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। नून लीग जा कारकुन ऐं पुलिस एहलकार आमो साम्हूं अॻिते वधण खां रोकण ते कारकुननि पथर वसाया। पुलिस आंसू गैस जी शेलिंग कई, कारकुननि ते लाठी चार्ज कयो, मिर्चनि जी स्प्रे सां जवाब। पुलिस घणनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। मरियम नवाज़ जी गाॾीअ जो शीशो टुटी पियो। मरियम नवाज़ शीशो टुटण जो ज़िम्मेवार पुलिस खे करार ॾेई छॾियो। हुन चयो त घुरायो अथव त जवाब बि ॿुधो। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान खे पहिरियां अचण जो शौक़ु हुयो, हाणे वञण जो ख़ौफ़ अथसि। हुकूमत एतिरो ज़ुल्म करे चुकी आहे जो हाणे उन्हीअ खे पंहिंजे अंजाम ते ख़ौफ़ नज़र पियो अचे। मुस्लिम लीग नून त घणो सही चुकी, तव्हांजो छा थींदो? वज़ीर आज़म पाण चयो आहे त 6 महीननि जो मुदो मिलियो आहे, तव्हांखे मोहलत ख़तमु थियण जी परेशानी आहे। हुकूमत जी पहिरीं तरजीह में पहिरें नंबर ते बि नवाज़ शरीफ़ आहे ऐं आख़िरी नंबर ते बि। तव्हांजी हुकूमत 6 महीननि जी मोहलत ते वेसाखियुनि ते हली रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जा नून लीग ते वार। हुन चयो त ज़बरदस्त ड्रामो कयो पियो वञे। उहो सभु उन लाइ कयो वियो त असली मामले तां तवजह हटाई वञे, मगर तवजह न हटंदी। उन्हीअ खे पंहिंजी लुटमार जो जवाबु ॾियणो पवंदो। वालिद साहब लंडन हलियो वियो ऐं वर्कर्स हिते ज़लीलो ख़्वार थी रहिया आहिनि। वज़ीर क़ानून पंजाब राजा बिशारत चयो आहे त लीगी कारकुन सुप्रीम कोर्ट ते हमले जी यादि ताज़ा रखनि। जाली नंबर प्लेट वारी गाॾीअ में पथर आंदा विया। नून लीग इदारनि ते दबाव विझण लाइ हर हद ताईं वञी सघे थी। गिरफ़्तारियूं थींदियूं। फयाज़ुल हसन चौहान दावा कई त नून लीग मरियम नवाज़ जी गाॾीअ ते पथर हणण वारे कारकुन खे 1 लख रुपया ॾिना। अॼु नून लीग जी क़यादत जो जनाज़ो निकिरी वियो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।